अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शमा बारींदे शब पिरह बाखूं कढियूं, मोट मराठी मेधरा राणा कारण रब, तुंहिंजी तात तलब कां गुडारे मकाक जा। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 17 अप्रैल आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जो मुर्खूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ ते जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। सोच वीचार में अॼु असीं क़ौमी अवामी तहरीक जे हैदराबाद में मुतहदा ऐं PP जे मुआहिदे ख़िलाफ़ हयल धरणे, खंभे गुम कयल कारकुननि जी बाज़ियाबी लाइ जदोजहद जे ऐलान, कराची में पोरितण लाइ सिंध सुजागी मज़दूर फेडरेशन जे एहतिजाज ऐं सिंध जे हालतुनि समेत जग जहान जूं ख़बरूं पेश कंदासीं। असीं अव्हां जी ख़िदमत में एजाज़ सिंधी जी लिखणी, सिंध जो गवर्नर मुतहदा जो मुहाजिर छो हूंदो ऐं ॿियो मवाद अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं। प्रोग्राम सोच वीचार में सभ खां पहिरियां शामिल करियूं था ख़बरूं। सिंध मां जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो अञा बि बंदि थी नाहे सघियो। हर रोज़ कंहिं न कंहिं सञाहवंद कंहिं न कंहिं क़ौमप्रस्त खे खंभे गुम कयो थो वञे। जॾहिं त वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध ऐं SSF पारां हर साल वांगुरु हिन साल बि ईद उल फितर जे मौक़े ते सिंध मां सालनि खां खंभे गुम कयल या ताज़ो खंभियल क़ौमी कारकुन अयूब कांधड़े, इंसाफ़ दाए, मुर्तज़ा जुणेजे, काशिफ़ टगड़, पठान खान ज़ुहरानी, ज़फ़र चांडियो, सर्वेज नुहाणी, सुहेल रज़ा भट्टी, परवेज़ सरगाणी, सजाद बुरड़े, डॉक्टर फ़तेह अहमद खोसे, अलहवदाए महर, फ़कीर एजाज़ गाहे, अतीक विस्तड़े, अज़ीज़ भंगवार, वकार पहवर, जावेद शोरे, सनाउल्ला लाशारी, अमानुल्ला लाशारी, सोबत खोसे, नसीम बलोच, नूर मोहम्मद उर्फ़ बाबू अबड़े, मोहन मेघवाड़, शबीर कमराणी ॿिनि जी आज़ादी लाइ 26 रमज़ान 28 अप्रैल खां ईद जे ॾींहं ताईं कराची प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वेंदी। इन सिलसिले में सोरठ लोहार, मोहब आज़ाद ऐं नामियारे लेखक ताज जोयो पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त खंभे गुम कयल कारकुन जूं माइरूं, भेनरूं, न्याणियूं, ॿारड़ा ऐं घर भाती एहतिजाजी कैंप में शरीक थींदा ऐं उहे आलमी ज़मीर इंसानी हक़नि जे तनज़ीमनि ऐं साहिब इख़्तियार धुरियुनि ॾाढो पंहिंजे प्यारनि जी आज़ादी लाइ आवाज़ बुलंद कंदा ऐं एहतिजाज रिकॉर्ड कराईंदा। सॼी सिंध जे बाशऊर माण्हुनि, वकीलनि, सियासी ऐं क़ौमी कारकुननि, अॻवाननि, सिविल सोसाइटी जे सुञाण फ़र्दनि खे हिन एहतिजाज में वधि शिरकत करे ॾुखोयल ख़ानदान जो साथ ॾियण ऐं मासूम नियाणियुनि जे मथे ते शफ़क़त जो हथ रखण जी अपील कजे थी। सिंध मां खंभे गुम कयल अज़ीज़ भंगवार, अतीक टगड़, शर्जील टगड़, सनाउल्ला लाशारी ऐं ॿिनि कारकुननि जी आज़ादी लाइ जसकम नवाब शाह ऐं वारसनि अली रज़ा ख़ासकेली, फराज़ अब्बासी, नादर भंगवार ऐं ॿिनि जी अॻवाणी में प्रेस क्लब ॿाहिरियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे जबरी गुमशुदगियुनि ज़रिए क़ौमी कारकुननि खे मक़सद तां हटाइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त जबरी गुमशुदगियुनि वसीले क़ौमी कारकुननि खे मक़सद तां हटाए नथो सघिजे। हुननि चयो त जबरी गुमशुदगियूं गैर क़ानूनी, गैर इख़लाक़ी अमल आहिनि जेके फ़ौरी तौर ते बंदि कयूं वञनि। हुननि मुतालबो कयो त खंभे गुम कयल अज़ीज़ भंगवार, अतीक टगड़, शर्जील टगड़, सनाउल्ला लाशारी ऐं ॿिनि कारकुननि खे फ़ौरी तौर आज़ादु कयो वञे। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ ऐं जीअं सिंध तहरीक जे अॻवाननि नियाज़ करनाणी ऐं रावल करनाणी ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण ऐं सिंध दुश्मन रिथाउनि ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब अॻियां
अरबाब भील, शाहनवाज़ भट्टी, अमजद किरियो, सरमद मीराणी ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त असलम खैरपुरी हिकु पुरमन सियासी कारकुन आहे जंहिंजी जुड़तू केस में गिरफ़्तारी ज़ाहिर करणु इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे। जॾहिं त बंदूक जे ज़ोर ते सिंध जो आवाज़ु दॿायो पियो वञे, पर असीं सिंध जी आज़ादी लाइ जंग जारी रखंदासीं। हुन चयो त सिंध सां प्यार करण जे ॾोह में केतिरा ई क़ौमी कारकुन सालनि खां गुम आहिनि। वरी ताज़ो सिंध में ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। जेकॾहिं संदन मथां को ॾोह आहे त खेनि कोर्ट में पेश कयो वञे। हुन चयो त सिंध सां हर पासे ज़ुल्म थी रहियो आहे। सिंध में पाणी न आहे। सिंध में धारियुनि खे आबाद कयो पियो वञे, जेका हिकु वॾी साज़िश आहे। उन मौक़े ते डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनल सारियो ऐं ॿिया बि मौजूदु हुआ। जाम शोरे मां खंभे गुम कयल सरवर बुरफ़त खे राति देर सां छॾियो वियो, जॾहिं त हू आज़ादु थी घर पहुची वियो। कोटड़ी में एसटीपी अॻुवाण अमजद मस्तोई जे घर ते सादा कपिड़ा पहिरियल हथियारबंदन चढ़ाई कई, जंहिं बाद घर धड़ियुनि जी मज़ाहिमत ऐं रहवासियुनि जे एहतजाज बाद पुलिस वापसि मोटी वई। पुलिस ऐं सादा कपिड़ा पहिरियल अहलकारनि जी चढ़ाई ख़िलाफ़ एसटीपी जे कारकुननि एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी धरणो हयो। उन मौक़े ते अॻुवाणनि अमजद मस्तोई, अमीरुद्दीन मगसी, ग़ुलाम मुस्तफ़ा शाहानी, अली अब्बास कमराणी ॿिनि चयो त पुलिस राति जी उंदाही में धाड़ियल वांगुरु घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पैमाल करे पीउ कोड़े ख़ान ऐं भाउ ग़ुलाम हुसैन खे खंभण जी कोशिशि कई। एहतजाज बाद वापसि मोटी वई। हुननि मुतालबो कयो त मुलवस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जॾहिं त ॿिए पासे एसटीपी चेयरमैन डॉक्टर कादर अमजद मस्तोई जे घर पहुतो। उन मौक़े ते एसटीपी सरबराह जो चवणु हो त अमजद मस्तोई पुरमन कारकुन आहे। पुलिस जी चढ़ाई जो आईजी सिंध खे नोटिस वठणु घुरिजे। ॿुट ॿधी पुरमन सियासी कारकुननि जे घरनि में दाख़िल थींदड़नि ऐं असांजे नियाणे जे मथे तां रओ लाहिण वारनि खे सख़्तु जवाबु ॾींदासीं। हीअ सिंध आहे, कंहिंजी दादागिरी हलणु न ॾींदासीं। पुलिस ज़रियनि मूजिबि एसटीपी अॻुवाण जे घर ते हैदराबाद पुलिस चढ़ाई कई आहे, जॾहिं त कोटड़ी पुलिस घर ते चढ़ाई खां लाइल्मी ज़ाहिर कई आहे। क़ौमी अवामी तहरीक पारां हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं पीपल्स पार्टी ऐं MQM विच में मुआहिदे ख़िलाफ़ धरणो हयो वियो, जॾहिं त काल्ह बि मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद में हयल धरणे में डॉक्टर नियाज़ कालाणी, दीबा सार, ज़ीनत समूह, अशरफ पलीजो, डॉक्टर अज़ीज़ टालपुर, डॉक्टर गुलज़ार जुमाणी, पुनल सारियो ऐं ॿिया क़ौमी कारकुन शरीक हुआ। उन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंध मां चूंडिजी इक़्तिदार में वेठल समूरियुनि पार्टियुनि सिंध जे अवाम खे मायूस कयो आहे। इक़्तिदार ख़ातिर कंहिं बि पार्टी खे सिंध जो सौदो करणु न ॾिनो वेंदो। MQM पंहिंजे 50 साल इक़्तिदार वारे दौर में कराची जी अवाम खे नज़रअंदाज़ कंदी रही आहे। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग खे इख़्तियार नाहे त उहे सिंध जी वहदत बाबति को फ़ैसिलो कनि। हुन चयो त असीं PP ऐं MQM जे कयल मुआहिदे खे रद्द करियूं था। उन्हनि पार्टियुनि जे एजेंडा मां औरतूं, हारियुनि, अक़लियती ऐं मज़दूर गुम आहिनि। सिंध मां चूंडियल पार्टियुनि अवाम खे कुझु नाहे ॾिनो। हुन चयो त मौजूदा हुकूमत जे अवाम दुश्मन पॉलिसियुनि जे नतीजे में सिंध तबाह थी रही आहे। माण्हू बेरोज़गारी ऐं गुरबत सबबि बुख मरी रहिया आहिनि। नौजवाननि खे नौकरियूं नथियूं मिलनि। अहिड़े अमल ते पार्लियामेंटी अदालतूं छो ख़ामोश आहिनि। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत खे वाज़ह करणु घुरिजे त उन वटि सिंध लाइ कहिड़ी एजेंडा आहे। हुन चयो त दहशतगर्दी ऐं जहालत सां मुल्क जूं मुआशी ऐं समाजी हालतूं ख़राब थी वियूं आहिनि। सियासतदाननि रुॻो कुर्सी लाइ वेढ़ कई आहे। उन्हनि वटि अवाम लाइ को बि रिलीफ पहुचाइण वारो फार्मूलो न आहे। हुन चयो त रवादारी, बराबरी ऐं अमन सां मुल्क खे तरक़ी वठराए सघिजे थी। सिंध मां रोज़गार जा मौक़ा तेज़ी सां ख़तमु थी रहिया आहिनि। सिंध जे आबादगारनि खे ज़रायत लाइ पाणी नथो मिले, जंहिं करे लखें एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। आबादगार ऐं हारी तबाह थी रहिया आहिनि। उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाइर आहिनि। असीं हज़ारे सालनि ताईं गॾिजी रहंदासीं, पर कंहिं बि सिंध दुश्मन धुर जो गवर्नर हाउस, पब्लिक सर्विस कमीशन ऐं सेक्रेटरीट ते कब्ज़ो बर्दाश्त
न कयो वेंदो। असीं जदोजहद जे मैदान ते लथा आहियूं। असीं ज़ालिम वॾेरनि, दहशतगर्दनि ऐं करप्ट वज़ीरनि खां छुटकारो हासिलु कंदासीं। होॾां क़ौमी अवामी तहरीक जे मर्कज़ी सॾ ते 3 ॾींहं बेॾहरकी में कामरेड लुत्फ़ मियां शर, ख़ालिद कलादी, तुराब शर ऐं ॿियनि डान चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी। मिरपुर बठोरे में कामरेड ग़ुलाम हुसैन सोलंकी, कामरेड यूसुफ कुंभार, यूसुफ लाशारी, ज़ैन सुमरो ऐं पुनल सोलंकी जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। मदेजी में ज़हीर जुणेजो ऐं ज़मीर गांघरो जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टंडे मोहम्मद ख़ान में सिंधियाणी तहरीक ऐं क़ौमी अवामी तहरीक जो अली मर्दान रिंद, हनीफ़ बागराणी, रमज़ान रिंद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो थियो। ठुल में फ़रीद जाफ़री, रब नवाज़ बलोच, SDP अॻुवान ज़फ़र सिंधी जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। शिकारपुर में पिणु रैली कढी धरणो हयो वियो, जंहिंमें एडवोकेट ज़फ़र अली चना, एडवोकेट ज़ाहिद बंबरो, आगा फ़हद ख़ान पठान ऐं सैयद वाजिद अली शाह शिरकत कई। मोरे में पिणु रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी ख़ान सुमरो, नाज़न आलमाणी, नज़ाकत सिंधी, शकील खोसो ऐं हिदायतुल्ला सुमरो करे रहिया हुआ। समाजी ख़िदमतनि खे ज़िंदगी अर्पींदड़ बल्किस ईदी जो मढ़ काल्ह मिटी माउ हवाले कयो वियो। आख़िरी रस्मनि में सिंध जे वॾे वज़ीर पंहिंजी काबीना जे मेंबरनि सां गॾु जनाज़े निमाज़ में शिरकत कई। बल्किस ईदीअ खे मेवाशाह कब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो। PPA, नवाज़ लीग ऐं मुतहिदा विच में थियल मुआहिदनि जे तनाज़र में सिंध जो मुस्तक़बिल ऐं गॾियल क़ौमी राय जोड़ण जे लाइ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां अॼु हैदराबाद जे मक़ामी होटल में सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वेंदी। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे तर्जुमान इम्तियाज़ समूह पारां जारी कयल प्रेस पधिराई मूजिबि कॉन्फ्रेंस जूं तयारियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। कॉन्फ्रेंस में सिंध जे मुख़्तलिफ़ क़ौमप्रस्त ऐं सिंध दोस्त धुरियनि, सिंध यूनाइटेड पार्टी, क़ौमी अवामी तहरीक, अवामी जमहूरी पार्टी, पोरियत मज़ाहिमत तहरीक, अवामी पोरियत तहरीक समेत 12 सियासी तंज़ीमनि खां सवाइ अदीबनि, दानिशवरनि, लेखकनि, सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि खे दावतूं ॾिनियूं वियूं आहिनि। कॉन्फ्रेंस 2 वॻे शुरू थींदी, जंहिंमें रजिस्ट्रेशन जे अमल खां पोइ तिलावत कलाम पाक शाह जी वाई पेश कई वेंदी। जंहिं बाद कॉन्फ्रेंस में PPA, नवाज़ लीग पारां MQM सां कयल मुआहिदनि खां कॉन्फ्रेंस खे आगाही ॾिनी वेंदी। उन बाद सिंध तरक़ी पसंद पार्टी जो चेयरमैन डॉक्टर कादर मगसी कॉन्फ्रेंस खे शुरूआती ख़िताब कंदो। नौशरो फिरोज़ मां 3 नौजवाननि खे खंभे गुम कयो वियो, जिन जी आज़ादी लाइ वारसनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं जीअं सिंध तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अशरफ अली लिगारी, सरदार अली भंगवार, यूनस विस्तड़ो, मुख्तियार बालादी, इमाम अली भंगवार ऐं ॿियनि चयो त नौशर फिरोज़ जे रवासी नौजवान अज़ीज़ भंगवार, शर्जील तगड़ ऐं सनाउल्ला लाशारी खे बिना जवाज़ खंभे गुम कयो वियो आहे। हुननि चयो त नौजवान पंहिंजे घरनि खां दुकान ऐं ॿिए कम सां वञी रहिया हुआ त वाट ते बीठल सादा कपिड़ा पहिरियल नामालूम माण्हू खेनि खंभे गाॾियुनि में खणी विया, जंहिंजो इतलाउ पुलिस खे ॾिनोसीं, पर पुलिस खंभे गुम कयलनि जो केस दाख़िल करण लाइ तयारु न आहे। हुननि ॿुधायो त नौजवान कंहिं बि सियासी पार्टी सां वाबस्ता न आहिनि। हूअ सिविल सोसाइटी जे प्लेटफार्म तां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शहर में थींदड़ समाजी बुराइनि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं असांजा नौजवान कंहिं ॾोह में मुलविस आहिनि त हुननि खे अदालत में पेश कयो वञे। हुननि बाज़ियाबी जो मुतालबो कंदे चिताव ॾिनो त जेकॾहिं नौजवाननि खे आज़ादु न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वसी करण सां गॾु आला अदालत जो दर पिणु खड़कायो वेंदो। सिंध सुजाॻी मज़दूर फेडरेशन पारां कराची में मज़दूरनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। काल्ह फातिमा आर्टिस्टिक अप्रैल कंपनी यूनिट 1 अॻियां मज़दूरनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो, जंहिंमें सिंध सुजाॻी फोरम जे मर्कज़ी सेक्रेटरी जनरल एडवोकेट मोहब आज़ाद, यासीन झुलण ऐं ॿियनि शिरकत कई। सिंध सुजाॻी मज़दूर फेडरेशन जे मर्कज़ी अॻुवान यासीन झुलण ॻाल्हाईंदे चयो त फातिमा कंपनी मां मज़दूरनि खे मुसलसिल जबरी बरतरफ़ कयो पियो वञे। हिन कंपनी में ठेकेदारी निज़ाम ज़रिए बदमाशी उरूज ते पहुची चुकी आहे, जो ठेकेदारनि पारां
एहतजाज में शिरकत कंदड़नि खे फ़ोन ते पिणु एहतजाज खां रोकण जी कोशिश कई वई आहे। असां जल्दी उन्हनि ख़िलाफ़ कोर्ट में वेंदासीं। ठेकेदारी निज़ाम जेको मज़दूरनि लाइ ज़हर क़ातिल आहे उनखे हिकदमि ख़तमु कयो वञे। हुन वधीक चयो त कंपनी इंतिज़ामिया जा कुझु माण्हू उन्हनि हलंदड़ ठीकरनि मां हिसो पती वठी मज़दूरनि सां ज़ुल्म जारी ऐं सारी रखियो अचनि था। एहतजाज दौरान सिंध सुजाॻी फोरम जे मरकज़ी अॻवान मोहब आज़ाद ॻाल्हाईंदे चयो त हिन मुल्क में इंडस्ट्री लॉ ते को बि अमल न पियो थिए, जंहिं सबबि मज़दूरनि सां ज़ुल्म ऐं जबर वधंदो पियो वञे। हुन वधीक चयो त मज़दूरनि सां ॾींहों ॾींहुं ज़ुल्म जबर ऐं ज़्यादतियूं वधंदियूं पियूं वञनि, जंहिं सबबि मज़दूर तंग अची एहतजाज जो रस्तो इख़्तियार कनि था, जंहिं ते बि सरमाएदारनि जी विंगार वहंदे पुलिस मज़दूरनि खे गिरफ़्तार करे खेनि हिरासां करे रही आहे। हुन एहतजाज में सियासी ऐं समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान हाफ़िज़ ॾेवड़ी, सागर बुलैदी समाजी अॻवान शबीर तुनिये, जीअं सिंध मुहाज़ कराची डिवीज़न जे अॻवान शौकत सूमरो ऐं ॿियनि शिरकत कई। उन्हनि ॻाल्हाईंदे चयो त असां मज़दूरनि जे हक़नि जे हासिलात लाइ सभई क़ानूनी रस्ता इख़्तियार कंदासीं ऐं हुननि वधीक चयो त हाणे मज़दूर लावारस न आहे, उन जी मदद लाइ हर मुआज़ ते जदोजहद कंदासीं। एहतजाज में मज़दूरनि वॾे अंग में शिरकत कई ऐं इहो मुतालबो पिणु कयो वियो त ठेकेदारी निज़ाम ख़तमु करे लिसानी बुनियादनि ते भर्तियूं बंदि कयूं वञनि ऐं सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत पारां कयल ऐलान मूजिबि मज़दूर जी पघार 25,000 कई वञे। उन ऐलान ते फ़ौरी तौरु अमल करायो वञे। सिंध जे सञाहवंदनि ऐं साफ़ियनि नाम्यारे अदीब, कहाणीकार, शाइर ऐं सहाफ़ी जान ख़ासकेली खे सिंध जो बेबाक सहाफ़ी ऐं सिंध जो केस अंग्रेज़ी सहाफ़त में विढ़ंदड़ फितरत सां प्यार कंदड़ यगानो किरदारु करार ॾींदे चयो आहे त जान ख़ासकेली फितरत जो आशिक़ ऐं शाह जे सुर रामकली जो रमतो जोगी किरदारु हो, जंहिं सॼी ज़िंदगीअ दर्दमंद माण्हुनि जा थर बर काछे कोहिस्तान दरिया ऐं समुंड किनारे आबाद ग़ुर्ब जे माण्हुनि जा दर्द ॻोल्हे उन्हनि जो आवाज़ ऐवान ताईं पहुचायो। अहिड़ो इज़हार फ़ुक़रा जी सतह पारां जान ख़ासकेली जे विछोड़ जे हवाले सां हैदराबाद जे मक़ामी होटल में मुनक़िद कयल ताज़ियती गरजाणी खे ख़िताब कंदे कयो वियो। ज़रा यूनिवर्सिटी टंडेजाम जे प्रोफेसर इस्माइल कुंभर चयो त जान सदाईं सिंध ज़रा यूनिवर्सिटी में नवां मौज़ू ॻोल्हण लाइ ईंदो हो। हुन सिंध में ॾाढ़ूं जी पोखाई ते स्टोरी लिखणु चाही पे, जेका हूअ करे न सघियो। जान हाला जे ॻोठ जो ज़रूरु हो, पर हुन घणो अरसो कराची में कमु कयो। हूअ घटि ॻाल्हाईंदो ऐं घणो कमु कंदड़ हो। समाजी अॻवान सलेमान जी अबड़े चयो त सिंध जा किरदार ऐं सिंध जे सक़ाफ़ती साज़नि ते अंग्रेज़ी अख़बारनि में हिकु शेख अज़ीज़ लिखियो ऐं ॿियो जान ख़ासकेली लिखियो। जान ख़ासकेलीअ सिंध जा मसइला अंग्रेज़ी अख़बारनि में पेश कया। हूअ सिंध जो आवाज़ हो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे जनरल सेक्रेटरी जानी ख़ासकेली, ज़ुल्फ़कार हालेपोटो, जावेद सोज़ हालाई, ज़ुल्फ़कार कादरी, रज़ाक उमरानी, सीनियर सहाफ़ी इसाक मगरियो ऐं ॿिनि पिणु तक़रीब खे ख़िताब कयो। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जे अदब शोबे पारां भिटाई अदबी हाल में सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोली जे नामवर अदबी शख़्सियतनि डॉक्टर शहनाज शोरो, डॉक्टर मुमताज़ कल्याणी, डॉक्टर नासिर अब्बास नेयर ऐं राना महबूब अख्तर जे मान में अजाणे वारी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें शहर अदब ऐं फ़नून लतीफ़ा सां लाॻापियल अहम शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। डॉक्टर शहनाज शोरो चयो त तहज़ीबनि जी आबियारी लाइ फ़नून लतीफ़ा जी परवरिश करणु ज़रूरी आहे। सिंध जी तहज़ीब दुनिया जे तहज़ीबनि जी माउ आहे ऐं सिंध जे तख़लीक़कारनि खे जसो जे जिन ॿोली अदब ऐं आरड़ जी वाध वेझ लाइ तारीख़ी कमु कयो आहे। डॉक्टर मुमताज़ कल्याणी चयो त मां मुल्तान मां सिंध आयो आहियां ऐं मुल्तान बि ॼणक सिंध आहे। लाड़काणे अची पंजाब जो अहसासु थियो आहे। डॉक्टर नासिर अब्बास नेयर चयो त लाड़काणो इल्मु अदब ऐं तहज़ीब जो गहवारो आहे। हिन धरती ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जहिड़नि अज़ीम शख़्सियतनि खे जनमु ॾिनो आहे। राना महबूब अख्तर चयो त जॾहिं रियासत माउ वांगुरु बणिजंदी आहे तॾहिं करप्शन ख़तमु थींदी आहे। पंजाब मज़हबी शख़्सियतूं पैदा कयूं आहिनि
ऐं सिंध दूदो सुमरो मखतूम बिलावल ऐं शाह इनायत जहिड़ा सुर मां पैदा कया आहिनि। सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल अब्दुल सत्तार खुआवड़ चयो त महिमान अदीब ऐं दानिश्वरनि खे लाड़काणे जी सरज़मीन ते भलीकार चऊं था। प्रोफेसर मल्हार सिंधी चयो त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे जितां प्यार अमन ऐं एकता जो पैगाम आम थींदो आहे। जावेद अहमद शेख मेज़बान जी हैसियत सां आख़िर में महिमाननि खे भलीकार कयो, जॾहिं त प्रोफेसर जाम जमाली, प्रोफेसर मुख़्तियार समो ऐं डॉक्टर एहसान दानिश पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पिणु कयो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं अव्हां सां मुख़ातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। जीअं त अव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में शऊर भरियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। असांजे यूट्यूब चैनल ते हज़ारनि जी तइदाद में उहे प्रोग्राम मौजूदु आहिनि जिन में ॼाण जा अमल ख़ज़ाना समायल आहिनि। असीं पंहिंजा प्रोग्राम लाइव पिणु नशर कंदा आहियूं, उन सां गॾोगॾु यूट्यूब ऐं फेसबुक पेज वसीले पिणु अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। जेकॾहिं हीअं गुज़िरियल प्रोग्राम ॿुधणु चाहियो था त हींअर यूट्यूब ऐं फेसबुक ते वञी लिखो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असीं चाहियूं था असांजो हीअ आवाज़ मंज़िलनि जी मूमल माणे सफलता सां हमकिनार थिए, पर उन्हनि समूरियुनि कामयाबियुनि जो दारो मदार अव्हां जे साथ ऐं सहकार ते आहे। अचो सुजाॻी जे हिन सफ़र में असां सां बाह ॿेली बणिजो त जीअं हीअ सफ़र अञा बि सघारो बणिजी सघे। सिंध जे ख़ूबसूरत शाइर अयूब खोसे लिखियो, सिंध छो ख़ामोश आहीं, जाग खां रूपोश आहीं, सिंध छो ख़ामोश आहीं, कंहिं बि केटी जी कंधी ते अॼु पखी आज़ादु नाहिनि, दर्द वेड़नि में रुले थो पर किथे के दाद नाहिनि, अॼु बि अरबनि जूं निगाहूं किंजरनि जी ताड़ में हिन, नेण न्याणियुनि जा पुसाइल अॼु बि थरई लाड़ में हिन, साध ॿेले जूं सदाऊं को नसोरो ज़हर आहिनि, का सॻी जी सुरत नाहे मोहबतनि ते कहर आहिनि, रोशनियुनि जा रंग मेरा वहशतनि में शहर आहिनि, सिंध छो ख़ामोश आहीं, ॾिस कलाची जे शहर में ज़िंदगी जा रक़्स नाहिनि, खून रस्तनि ते रुले थो बेहसी जा अक्स आहिनि, ॼण मदद को ख़ान आयल कंहिं घटी में साह नाहे, ख़्वाब के ई दरबदर हिन का गुलाबी राह नाहे, सिंध छो ख़ामोश आहीं, सिंध छो ख़ामोश आहीं, अॼु बि सोचनि जी सदा में अजरकनि खे निंड नाहे, खीर थर ख़ामोश आहे कंहिं घटी में घिंड नाहे, हू हरामिन जी बकाया पई हठीला चेट साड़े, रोक सिंधू ते लॻाए पई कुंवारा खेत साड़े, छो भला बेहोश आहीं, सिंध छो ख़ामोश आहीं, सिंध छो ख़ामोश आहीं। ख़ूबसूरत शाइर मोहम्मद अली जरवार ॾियारे मोकिलियो पंहिंजो ख़ूबसूरत ग़ज़ल, काढ़े में कढ़ी पिजरी कमकार करे तुंहिंजो, ही पेट बुखियो हारी थो पेट भरे तुंहिंजो, इंसान सभई साॻिया हक़दार वसीलनि जा, पर कोन थो उन पासे वीचार वरे तुंहिंजो, बेहाल बुखायल खे दरतान मिलियो गिरह, ऐं कुक अंदरि खासो पियो ताम तरे तुंहिंजो, स्कूल वञण बदिरां हू ढोर विया काहे, स्कूल वञण बदिरां हू ढोर विया काहे, बर्बाद बचा बेजा ऐं माल चरे तुंहिंजो, बीमार थिए तूं जे बेकार सुम्ही खाई, न्यूयॉर्क लंडन सुडनी मां साह वरे तुंहिंजो। टंडे अलहियार जी सरज़मीन तां ख़ूबसूरत लेखक ऐं शाइर फरहाद जरवार ॾियारे मोकिलियो संदसि ख़ूबसूरत ग़ज़ल, राज़ जो जंहिंखे रखियम राणो करे, वियो हलियो सो रूह वेगाणो करे, कीं तरे हा तार मां तंहिंजो बदन, हालतनि जंहिंखे छॾियो साणो करे, वक़्तु आणे घुंज चहिरनि में छॾिया, हू अञा मूं साण पई माणो करे, केरु तंहिंखे ॿियो भला गल लाहींदो, तो छॾियो जंहिंखे मिटी हाणो करे,
पंहिंजे नाज़ुक हथ मथां आई रखी मुले माटी मां मखण चाणो करे। वक़्तु कंहिंजे लाइ कॾहिं नाहे रुकियो, हू त आयो हो मगर टाणो करे। हॾ हुआ मज़बूत हुन मख़दूम जा, तंहिं करे चिकाट पियो घाणो करे। जेतिरी हुन खां पुगी ऊंदाह में, ओतिरी पियो जूत टांडाणो करे। राज़ जो जंहिंखे रखियमि राणो करे, वियो हलियो सो रूह वेगाणो करे। अलीम सुमरे जो ख़ूबसूरत ग़ज़ल असांजे ॾियारे मोकिलियो। बाखोड़े जे पटण तां असांजे शाइर दोस्त वकार अहमद लगारी। चरी जे चुमी हा पवां चाक थी, घाव दिलि जो चुमी जी चती जेतिरो हो। मखण मां कढी तो छॾियो वार वांगुरु, सॼण साथ तोसां सदी जेतिरो हो। तो पढ़ण खां अॻे ई उझाए छॾियूं, सिटण में सुहाओ बती जेतिरो हो। करे सांझ देरो सुबुह थिए रवानो, पिरीं प्यार तुंहिंजो पखी जेतिरो हो। जे ओढ़ण घुरी हा ढकींदो रहां हा, अलीम तुंहिंजो त तोले गिंदी जेतिरो हो। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था एजाज़ सिंधी जी लिखियल ख़ूबसूरत लिखणी, जंहिंजो उनवान आहे सिंध जो गवर्नर मुतहदा जो मुहाजिर छो हूंदो। 1971 में भुट्टे साहिब जी हुकूमत हारी मज़दूर ऐं शागिर्दनि जे नारनि ते क़ाइमु थी हुई। हुकूमत में अचण खां अॻु भुट्टे साहिब मज़दूरनि सां तमामु वॾा वाइदा कया हुआ, जेके हुकूमत मिलण खां पोइ हूअ पूरा न पियो करे सघे। फेबरवरी 1972 में हुन मज़दूरनि खे घेराव जलाव जे ख़िलाफ़ु सख़्तु तंबीह कई ऐं उग्रनि नतीजनि जो चिताव पिणु ॾिनो। नतीजे में मज़दूरनि जी तहरीक ज़ोर वठंदी वई ऐं 7 जून 1972 ते पुलिस मज़दूरनि जे जलूस ते गोली हलाई, जंहिंमें केतिरा ई मज़दूर मारिजी विया। ॿिए ॾींहं ते पुलिस वरी हिकु मज़दूर जे जनाज़े ते गोली हलाई, जंहिंमें हिकु औरत ऐं ॿारड़ी समेत 10 मज़दूर मारिजी विया। वाक़े खां पोइ मज़दूर मछरजी विया ऐं कराची साइट ऐं कुरंगी साइट में केतिरनि ई कारखाननि ते कब्ज़ो करे रोड ब्लॉक करे छॾिया। कामयाबी सां अवामी तहरीकनि खे चिभाटण लाइ साम्राजी हुकूमती तरीक़नि में हिकु इहो तरीक़ो बि शामिलु हूंदो आहे त ॾुखे वक़्त में माण्हुनि जी तवजह हिकु अहम मसइले खां हटाइण लाइ को ॿियो उनखां बि वॾो अवामी मसइलो पैदा कयो वञे, जेको हाकिमनि जे ख़्याल में अॻिते हली संदन हुकूमत लाइ को ख़तरनाक चैलेंज साबित न थी सघे। माण्हुनि जो ध्यानु मज़दूरनि वारे मसइले तां हटाइण लाइ जुलाई 1972 में सिंधी असेंबली में सिंधी ॿोली जे बचाव ऐं वाधारे वारो बिल पेश थियो ऐं पास बि थियो। उहो बि यादि रखणु घुरिजे त हिन बिल जी का बि ज़रूरत कान हुई। हीअ बिल पास थियण ते सिंधी असेंबली में मौजूदु समूरनि नाम निहाद जमहूरियत पसंदि मुहाजिर मेंबरनि अक्सरियत सां पास थियल बिल जी मुखालफ़त में वॉकआउट कयो ऐं जंग अख़बार में मुहाजिरनि खे उभारण लाइ रईस अमरोहवी जो हिकु मरसियो छपियो। उर्दू का जनाज़ा है ज़रा धूम से निकले। सिंधी ॿोली वारे बिल पास थियण सां कराची साइट एरिया ऐं मज़दूरनि जे दुखायल बात विसामजी वई ऐं भुट्टे साहिब जी शोहरत बि बची वई, पर सॼी सिंध में नस्ल परस्ती ऐं नफ़रत जी हिकु अहिड़ी बाह बरियूं थी जंहिं केतिरा ई बेगुनाह माराए छॾिया ऐं सिंध में नस्ल परस्त ऐं दहशतगर्द MQM जे बुनियाद जी पहिरीं सिर रखी छॾी। सिंध जे शहर शहर ऐं वाहण बस्तियुनि में नस्ल परस्त मुहाजिरनि खूनी फ़साद शुरू कया, जेके ख़तमु कराइण में उन वक़्त जे नाव चढ़े PP जी हुकूमत क़तई तौर ते नाकाम थी चुकी हुई। मुहाजिरनि जे उन नस्ल परस्ती जी बाह ऐं रत जे तूफ़ान भुट्टे साहिब जी हुकूमत जूं पाड़ूं लोॾे छॾियूं, पर उहे हमला ऐं फ़साद ख़तमु थियण जो नाव बि कोन पिया वठनि। नेठि भुट्टे साहिब मुहाजिरनि खे ख़ुशि करण लाइ हिकु अहिड़ो ठाह कयो जंहिं हमेशह जे लाइ सिंध खे नस्ली बुनियाद ते विरहाए छॾियो। उन ठाह जा 2 अहम तरीन नुक़्ता उहे हुआ त हिकु सिंध में जिते अज़ल खां अकेली सिंधी ॿोली सरकारी ॿोली हूंदी हुई, उते हाणे सिंधी सां गॾु उर्दू ज़ुबान बि सरकारी ॿोली तौरु शामिलु कई वेंदी। ॿियो, जेकॾहिं सिंध जो वॾो वज़ीर सिंधी हूंदो त गवर्नर मुहाजिर हूंदो। आउं उन दौर जी तारीख़ जो शाहिद आहियां। मूंखे यकीन आहे त उहो ठाह किथे न किथे कंहिं न कंहिं वटि लिखत में ज़रूरु मौजूदु हूंदो। जेकॾहिं असांखे हथ न अची सघे त घटि में घटि असल ॾोहारियुनि खे त वाइखो ज़रूरु करणु घुरिजे। हीअ
असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं एजाज़ सिंधी जी ख़ूबसूरत लिखणी, जंहिंजो उनवान हो सिंध जो गवर्नर मुतहदा जो मुहाजिर छो हूंदो। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार साण आऊं अव्हां सां मुखातिबा जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ख़ूबसूरत रागी अनूअ सोलंकी फेसबुक ते रखियल पंहिंजी पोस्ट में दोहल वॼे दोसू न नचे जे मरकज़ी किरदारु दोसूअ माछी जो तारुफ़ कुझु हिन रीति लिखियो आहे। दोस्त मोहम्मद दोसन दोसू ज़ात जो माछी सोलंकी सरदार बि सॾाईंदो हो। असल ॻोठ खाह जागीर लॻ दरबेलो ज़िलो नौशरो फिरोज़ जो वेठल हो। ठारू शाह में घणो ॾिसबो हो। ज़रीफ़ ख़ुशि तब रलणो मिलणो ऐं सहप वारो इंसानु हो। पंहिंजे ॻोठ खाह जागीर लाइ चवंदो हो जेको वञे खाह तव्हांजो नालो ई खणी लाह। संसद शख़्सियत ज़रबुल मिसल बणिजी वियल आहे। अॼु बि चवंदा आहिनि दोहल वॼे दोसू बीहे खोड़ो ई नथो लॻे। मरण घड़ी ताईं दोहल ऐं दोसू लाज़िम मलज़ूम रहिया। दोहल जे नाते सां ज़्यादातर सुञातो वेंदो हो। पाण को दोहल कोन वॼाईंदो हो। दोहल मां मुराद शादी जो दोहल जिते वॼंदो ठक वञी पुॼंदो हो। दोसूअ ॾे ख़बर कीअं पहुतईं। चवंदो हो दावत पहुती त दोसू बि अची पहुतो। काज धड़ियुनि खे जिन न कनि सो सोचम सॾ भरे अचां ॿियो मिड़ई ख़ैर। दोसू जा कन एॾा सरला जो हूअ कोहन में दोहल जो आवाज़ु सुणी वठंदो हो। 7 राजनि में काज जो पहिरियों ॼाणी दोसू हूंदो हो। दोसू पहुतो त मथसि मेड़ा हूंदा हुआ। केरु संस ॿटाकूअ ॿुधे। चवंदो हो नयूं जीपूं डोड़ाए माल जा आहुरा करे छॾिया अथमि। 7 राजी जो सरदार आहियां। 50 मेंहियूं ॾुध ते ॾिनल अथमि। परवाह आहे कोन। सो दोसू जूं ख़बरूं परे परे ताईं पियूं हलंदियूं हुयूं। मुड़ुसु मिड़ई मणियादार हो। कदावर कणक रंगो जजीअ सलवार ते पहिराण सदरी या कोट सां मथां पटको या तुर्की टोपी संस पसंदि जी पोशाक हूंदी हुई। अहिड़ा ख़ुशि तब खिलणा मिलणा किरदार तारीख़ में मिसाल बणिजी वेंदा आहिनि। संस ज़िक्र सिंधी अदब में तनज़ो मज़ाह किताब में बि शामिल आहे। दोसूअ 50 वारे ॾहाके में रहलत कई पर संस कूड़ डाड़ूं ॿटाकूं पहाका अॼु बि ज़िंदा आहिनि। इंडस डेल्टा जी तबाही वारे मामले ते रोज़ानी सिंध एक्सप्रेस अख़बार पंहिंजे एडिटोरियल में लिखे थी दुनिया में जिते बि दरियाउनि जो पाणी समुंड में छोड़ थिए थो उते कुदरती तौर आबी ऐं झंगली जीवत लाइ बहितरीनु माहौल तयारु थी वेंदो आहे। सिंधु दरिया जिते समुंड में छोड़ करे थो उते इंडस डेल्टा तयारु थी वियो आहे जिते मच्छीअ झींगे ऐं ॿी आबी जीवत जी पालना थिए थी। पर हिन वक़्तु न रुॻो इंडस डेल्टा जी हालति ख़राबु आहे पर सिंधु दरिया बि सुकियल नज़र अची रहियो आहे। सिंध जे शाखनि में बि वारी उॾामी रही आहे जंहिंजे नतीजे में सिंध जा माण्हू पाणी लप लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। पर छा डेल्टा जी बहाली अहम नाहे या डेल्टा जो ईअं उजड़ियल रहणु हाणे सिंध जो मुक़दर आहे। डेल्टा जी तबाही सां सिंध वासियुनि खे तमामु घणो नुक़सानु आहे। उहा मईशत जेका डेल्टा जे करे सिंध लाइ काराइती आहे सा तबाह थी रही आहे। गुज़िरियल केतिरनि सालनि खां सिंध जो आवाम उहा घुर कंदो रहियो आहे त सिंधु दरिया जे डेल्टा खे बहाल कयो वञे पर हिन वक़्त ताईं अहिड़ो कुझु बि नाहे थी सघियो। इन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त इंडस डेल्टा जी बहाली वक़्त जी ज़रूरत आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन जुमे ॾींहुं वज़ीरअला हाउस में गॾियल क़ौमनि जे रेज़िडेंट कोआर्डिनेटर मिस्टर जोलिन हार्नेस सां मुलाक़ात दौरान कयो। इजलास में वर्ल्ड फूड प्रोग्राम जे सिंध में सरबराह डॉक्टर आफ्ताब भट्टी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। मुलाक़ात में मौसमियाती तब्दीलियुनि खे नज़र में रखंदे दी लिविंग इंडस इनिशिएटिव प्रोग्राम ते ग़ौर कयो वियो। वॾे वज़ीर गुज़िरियल ॾींहुं तोड़े जो वज़ीर आज़म सां पिणु सिंधु दरिया जी बहाली ऐं सामूंडी मुदाख़लत बाबति ॻाल्हियूं कयूं हुयूं। असीं इहो सम्झूं था त इंडस डेल्टा जी बहाली सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगी ऐं मौज जो मसइलो आहे। तंहिं करे उन जी बहाली हर सूरत में थियणु घुरिजे छाकाणि त दरिया सां लाॻापियल जेका मईशत आहे उन जो दारो मदार इंडस डेल्टा ते आहे।
तंहिं करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उनखे तुरत बहाल कयो वञे। तारीख़ जे सुनहरी वर्कनि जा पेरा खणंदे राजा ॾाहिर जे दौर में सिंध ते थियल काहुन बाबति ख़ूबसूरत लेखिका निर्मा टालपुरो लिखे थी। 8वीं सदी ईस्वी उन दौर में शामिल आहे जॾहिं रियासत सल्तनत जा रुतबा कंहिं आलमी कानून जा पाबंद न हुआ। जेको ॾाढो सो गाबो वारी ॻाल्हि तॾहिं आम हुई। क़ौमूं या त ताक़तवर सल्तनत जी अतात क़बूल कंदियूं हुयूं या जंगनि लाइ तयारु रहंदियूं हुयूं। 8वीं सदी ईस्वी दौरान उमवी सल्तनत खे हिकु सुपर पावर जो दर्जो हासिलु हो। उन जो सरहदूं हाणोके बलूचिस्तान जे इलाइक़े मकरान ताईं पखिड़ियल हुयूं, पर उहे सिंध ते हमले लाइ राज़ी न हुआ। उनजो बुनियादी सबबु इहो हो त सिंध उमवी सल्तनत जी मरकज़ी शहर दमिश्क खां काफ़ी परे हुई ऐं उहे एतिरो परे पंहिंजा वसीला ख़र्च करण खां लहराईंदा हुआ। 8वीं सदीअ दौरान सिंध में राजा ॾाहिर जी हुकूमत हुई। राजा ॾाहिर खां अॻु सिंध ते 14 भेरा हमिलो थी चुको हो। राजा ॾाहिर सां जंग जो सबबु चचनामे में इहो ॿुधायो थो वञे त हूअ श्रीलंका मां तोहफ़े तौरु ईंदड़ जहाज़नि जी फुर में सामूंडी कज़ाकनि सां गॾु हो। इहा ॻाल्हि इराक़ जे गवर्नर हजाज बिन यूसुफ खे पसंदि कान हुई, पर तारीख़ में किथे बि इन ॻाल्हि जो सबूत मौजूदु न आहे। हजाज उमवी सल्तनत जे ख़लीफ़े वलीद बिन अब्दुल मालिक खे यकीन ॾियारियो त सिंध ते हमले लाइ जेतिरो ख़र्च थींदो हो उन खां 3 भेरा वधीक फ़ाइदो वठी ॾींदो। जिते वलीद सिंध ते हमले लाइ हामी भरे छॾी। हजाज बिन यूसुफ हिकु बेरहम सफ़ाक इंसान हो जंहिंजे उबतड़ महाराजा ॾाहिर पंहिंजे दुश्मननि सां बि हुस्न सलूक वारो रवैयो रखंदो हो। हजाज पंहिंजे ॿिनि सिपह सालारनि अब्दुल्लाह बिन नहबान ऐं बदेल बिन तहाफ़ा खे दीबल ते हमले लाइ मोकिलियो, पर उहे हमला नाकाम विया ऐं संस 2 सालार उन हमले में मारिजी विया। उन्हनि जी मौत ॼण त हजाज खे वधीक कावड़ाए छॾियो ऐं हुन महाराजा ॾाहिर खां बदिले जो पको पह करे वरितो। उन सिलसिले में हजाज नंढी उमिरि जे पंहिंजे हिकु माइट मोहम्मद बिन क़ासिम जी चूंड कई ऐं फ़ौजी तरबियत लाइ खेसि इराक़ जे शहर शिराज़ मोकिले छॾियो, जितां 6 महीननि जी तरबियत खां पोइ खेसि 6000 घोड़े सवारनि ऐं 3000 उठनि समेत दीबल ॾांहुं रवानो थियण जो हुकुम मिलियो। 711 ईस्वी दौरान मोहम्मद बिन क़ासिम मकरान अची पहुतो, जिते हुनखे उतां जे गवर्नर मोहम्मद बिन हारून तरफ़ां फ़ौजी इमदाद फ़राहम कई वई। दीबल जे विच में ॿुध धर्म जूं 120 फुट ऊचो मंदरु क़ाइमु हो, जंहिंजे गुंबज़ जे हेठि कमरा ठहियल हुआ जंहिंमें मूर्तियूं रखियल हुयूं, जंहिंमें सभ खां वॾी मूर्ति महात्मा बुद्ध जी हुई। मंदर जे मथे चैन पटिण वारो ॻाढ़ो झंडो लहराए रहियो हो, जंहिंजे हेठि हिकु तावीज़ लटकियल हूंदो हो ऐं उतां जे माण्हुनि मूजिबि उहो उन्हनि जी हिफ़ाज़ कंदो हो। अरब लश्कर जा पहिरियां हमला नाकाम विया, पर उन तावीज़ खे लाहिण खां पोइ उन्हनि हार मञी किले जा दरवाज़ा दुश्मन लाइ खोले छॾिया ऐं अरब हाकिमनि खे सिंध में पेर जमाइण जो मौक़ो मिली वियो ऐं हुन दीबल खां पोइ राणीकोट यानी हैदराबाद ॾांहुं रुख़ कयो। हिते मौजूदु किले वारनि मोहम्मद बिन क़ासिम जे दीबल पहुचण खां अॻु ॻुझे नमूने सां हजाज खे ख़त मोकिले अता जो पैगाम मोकिले छॾियो हो ऐं उतां जा दरवाज़ा मोहम्मद बिन क़ासिम लाइ खुलियल रहिया। दीबल ऐं राणीपुर जी फतह खां पोइ सिंध जा घणा सरदार पंहिंजी जान माल बचाइण लाइ उन्हनि जी अतात करणु लॻा। उन इलाइक़े जा ॿुध धर्म वारा राजा ॾाहिर खां नाराज़ हुआ, छो त हुन ॿुध धर्म वारनि खां हुकूमत ऐं बादशाहत खसी हुई ऐं संदन मज़हब जा कुझु इख़्तिलाफ़ रखंदड़ बि महाराजा ॾाहिर जे ख़िलाफ़ु थी विया। उनजो वॾो सबबु इहो हो त राजा हिंदू रस्मनि जे ख़िलाफ़ु वञी पंहिंजी भेण सां शादी कई हुई। उनजो सबबु इहो हो त हिकु नजूमी राजा ॾाहिर खे ॿुधायो हो त तुंहिंजी भेण सां जेको राजा शादी कंदो उहो सॼे भारत ते हुकूमत कंदो। उहो ॿुधी राजा पंहिंजी भेण सां रस्मी शादी करे छॾी। ईअं कंदे मोहम्मद बिन क़ासिम सिंध जो काफ़ी हिसो पंहिंजे कब्ज़े में करे छॾियो, पर हुनजी अञा राजा ॾाहिर सां रूबरू जंग कान थी हुई। महाराजा ॾाहिर उन वक़्तु सिंधु दरिया जे ओभर किनारे ते बिरहमण आबाद हाणोके शहदादपुर जे वेझो जे किले में मौजूदु हो,
जॾहिं त मोहम्मद बिन क़ासिम जो लश्कर सिंधु दरिया जे ओलह वारे किनारे यानी हैदराबाद में टिकियल हो। मोहम्मद बिन क़ासिम हजाज जे हुकुम सां राति पेट में राणीपुर खां ब्रह्मणाबाद ॾांहुं सिंधु दरिया ते ॿेड़नि जी पुल ठाहे पार कयो। दरिया पार करण जे काफ़ी ॾींहंनि ताईं जंग कान थी, छो त क़ासिम हजाज जे हुकुम जे इंतज़ार में हो। राजा ॾाहिर पंहिंजे पुट जे सीना सुमेत वक़फ़े वक़फ़े सां लश्करनि खे मोकिलींदो रहियो, पर उन्हनि सभिनी खे शिकस्त मिली। उहा ख़बर जॾहिं वज़ीर खे पई त हुन महाराजा खे चयो त असांखे ॿी कंहिं राजा खां मदद घुरणु खपे। जंहिं ते राजा कावड़ जो इज़हार कंदे चयो त जे आउं जंग खटे थो वञा त हिकु ताक़तवर बादशाह थींदुसि, ऐं जे शहीद थी वियुसि त सिंध ऐं अरब जे किताबनि में उहो लिखियो वेंदो त सिंध जे राजा पंहिंजे मुल्क ख़ातिर पंहिंजी जान कुर्बान करे छॾी। राजा ॾाहिर अरब कैंप खां 3 मीलनि जे मुफ़ासिले ते पंहिंजी कैंप लॻाई। फ़तहनामा सिंध मूजिबि ॿिन्ही धुरियुनि में वेढ़ रमज़ान जी 10 रोज़े ते ख़मीस वारे ॾींहुं थी। राजा ॾाहिर खे हाथी ते मुकमिल तरह महफ़ूज़ कयो वियो ऐं पाण सां गॾु मज़बूत तीर कमान शिकंजे जहिड़ो गोल हथियार रखियाई ऐं सिपाहियुनि सां गॾु तीर जी मदद सां दुश्मननि खे मारींदो वियो। राजा ॾाहिर जा अज़ीम हौसला ॾिसी संदसि सिपाही वधीक जोश सां जंग विढ़ण लॻा। उन्हनि जा जज़्बा ॾिसी अरब सिपाही भॼण ते मजबूर थी विया। जिते मोहम्मद बिन क़ासिम तक़रीर कंदे संदन हौसला अफ़ज़ाई कई ऐं अरब लश्कर जो पलड़ो भारी थियणु लॻो। पर जेसिताईं राजा ॾाहिर ज़िंदा हो, हुननि खे शिकस्त ॾियणु नामुमकिन हुई। सो मोहम्मद बिन क़ासिम जे हुकुम ते उन जे सिपाहियुनि राजा जे हाथी ते बाह वारनि तीरनि जी बरसाति करे छॾी, जंहिंजे नतीजे में हिकु तीर बादशाह जी पालकी ते लॻो। बाह लॻण सबबि हाथी काबू मां निकिरी अची सिंधु दरिया जे पाणी में वेही रहियो। उन दौरान हिकु तीर राजा जे सीने ते बि अची लॻो, पर उहो तीर हिमालय खां ऊचा जज़्बा रखंदड़ महाराजा खे कुझु न करे सघियो ऐं हू ज़ख़्मी थी पालकी मां ॿाहिरि विहण लाइ निकिरी आयो। हिकु अरब उमर बिन ख़ालिफ़ बादशाह जे वेझो पुॼण में कामयाबु थी वियो ऐं संदसि सिर धड़ खां अलॻि करे वरितो। महाराजा जी सीसी कटे इराक़ में हजाज बिन यूसुफ़ खे मोकिली वई, पर जंग उते ख़तमु कान थी सघी। बादशाह जा सिपाही वापसि ब्रह्मणाबाद जे किले पहुचण में कामयाबु थी विया। उते महाराजे जी भेण जंहिंसां उन रस्म तौरु शादी कई, सा घणा ॾींहं पंहिंजो दिफ़ा करण में कामयाबु वई, पर नेठि अरब हमलेआवरनि किले जा दरवाज़ा टोड़े छॾिया। जंहिं ते राणी बाई ॿिनि राणियुनि सां गॾु पाण खे बाह ॾेई मारे छॾियो ऐं महाराजा जो वॾो पुटु जेसीना चित्तौड़ ॾांहुं निकिरी वियो। जंहिंखां पोइ मोहम्मद बिन क़ासिम ब्रह्मणाबाद ऐं राजा जे मर्कज़ जे शहर ब्रह्मणाबाद खे बि फ़तह करे वरितो। हूअ घणो अरसो पोइ सिंध में टिकियल हो। सिंध जे फ़तह खां पोइ मुल्तान ते हमिलो करे उते जो पाणी बंदि करे ऐं शहर ते कब्ज़ो करे वरितो। उहा मोहम्मद बिन क़ासिम जी आख़िरी फ़तह हुई। 714 ईस्वी में हजाज ऐं 715 में उमवी सल्तनत जो ख़लीफ़ो वलीद बिन अब्दुल मालिक गुज़ारे विया। हुन जे गुज़ारे वञण खां पोइ वलीद जे भाउ सलेमान खे ख़लीफ़ो कयो वियो। सलेमान खे वलीद जे कुझु गवर्नरनि खां सख़्तु नफ़रत हुई, जंहिंमें हजाज बि शामिलु हो। हू त ज़िंदा न हो, पर सलेमान उन जी कावड़ उन जे माइट मोहम्मद बिन क़ासिम मां कढी हुन खे तख़्त तां लाहे यज़ीद बिन अबी हबशा खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो ऐं क़ासिम खे क़ैद कराए मथसि तरह तरह जा ज़ुल्म करायसि, जंहिं सबबि हूअ 715 में गुज़ारे वियो। तारीख़ जे वर्कनि मां ही ख़ूबसूरत लिखणी असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं, जेका लिखियलु हुई निरमा टालपुर जी। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां।
सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।